अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां जमील शहर ऐं अमीं ॾिसी रहिया आहियो टेक्नोलॉजी इन सिंधी यूट्यूब जो चैनल। दोस्तों, व्हाट्सएप ते हिकिड़े दोस्त मूंखां सवाल कयो त छा असांखे वॾो को हिकिड़ो आर्टिकल कंहिं ॿी लैंग्वेज में, सिंधी में या हिंदी में, इंग्लिश मां ट्रांसलेट करे सघूं था। त उन लाइ अॼु हीउ वीडियो आहे, पूरी ॾिसिजो, उमेद त तव्हांखे पसंदि ईंदी। सभ खां पहिरियां असां पंहिंजो क्रोम ब्राउज़र ओपन कंदासीं। उन खां बाद में असां वटि जेको बि आर्टिकल आहे, फॉर एग्ज़ाम्पल मां तव्हांखे ॾेखारे थो वठां त पहिरियां कंहिं बि आर्टिकल खे असां कॉपी कंदासीं, जेको असांखे रिक्वायर्ड हूंदो, जंहिंजी असां माना करणु चाहींदासीं, उनखे सभ खां पहिरियां असां पंहिंजे क्लिप बोर्ड ते कॉपी कंदासीं। सभ खां पहिरियां तव्हांखे गूगल ते अची करे सर्च करिणो आहे। पहिरियां जंहिं ॿोलीअ में आर्टिकल आहे उन ॿोली खे लिखो। इंग्लिश टू जेकॾहिं तव्हां सिंधीअ में करणु चाहियो था, सिंधी अॻिते लिखिजो। जेकॾहिं तव्हां उर्दू में करणु चाहियो था, तव्हां अॻिते उर्दू में लिखिजो। इंग्लिश टू सिंधी ट्रांसलेशन मां लिखां थो। हिते इंग्लिश टू सिंधी ट्रांसलेशन लिखण खां बाद में हिन तरफ़ जिते इंग्लिश लिखियलु आहे, हिते असां पंहिंजो कॉपी कयल आर्टिकल पेस्ट कंदासीं। जीअं असां पंहिंजो कॉपी कयल आर्टिकल पेश कयो त हे ॾिसो दोस्तो, सिंधी ॿोलीअ में अची चुको आहे, हिन सिंधी ॿोली में लिखिजी चुको आहे। जेकॾहिं असां अनी इंग्लिश वारे आर्टिकल खे ई कंहिं ॿी ॿोली में ट्रांसलेट कंदासीं त बि थी वेंदो। फॉर एग्ज़ाम्पल पंजाबी में करे था ॾिसूंसि। हे ॾिसो दोस्तो, हिंदी में जेकॾहिं असां हिनखे ट्रांसलेट कयोसीं त हीउ हिंदी में बि ट्रांसलेट थी चुको आहे। लेकिन तव्हांखे अॼु जो हीउ वीडियो पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं वीडियो पसंदि आयो आहे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा ऐं घंटी वारे बटन खे लाज़मी